एसटीपी तरफारकर पारां पार्टी जे 34हें योम तासीस जो केक एसटीपी हाउस मिठी ते काटियो वियो। उन मौके ते पार्टी कारकुननि खे ख़िताब कंदे चयो त सिंध ते जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो आहे त सभ खां पहिरियां डॉक्टर कादिर मक्सी मैदान ते निकितो आहे। ताज़ो हींअर सिंधु ते लॻंदड़ धाड़े ख़िलाफ़ बि सभिनी खां अॻु गुज़िरियल 3-4 महीननि खां समूरी सिंध में एहतजाज कंदे सिंधियुनि खे सुजाॻ कयो। उन वक़्तु किन अणॼाण ऐं हासद माण्हुनि ठठोलियूं करण शुरू कयूं, पर इन्हनि जी परवाह न कंदे डॉक्टर साहब सिंधी क़ौम खे जाॻाईंदो रहियो। नतीजे में अॼु सॼी सिंध सरापा एहतजाज बणियल आहे। अॼु केनाल वारे इशू ते का बि धुर सॾ ॾे थी त समूरी सिंध गॾिजी थी वञे, पर ही पीपला हुक्मरान अॼु बि नक जी पकाई सां चई रहिया आहिनि त को बि केनाल कोन पियो ठहे। पर सिंधी हाणे तव्हांजी कंहिं बि ॻाल्हि ते एतबार करण लाइ तयार नाहिनि। जेसीं ताईं इन केनालनि खे रद्द करण जो ऐलान नथो थिए तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदो। हुन कारकुननि खे चयो त सभिनी सुभाणे थर्ड सिटीज़न फोरम पारां थींदड़ एहतजाज में भरपूर शिरकत कनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।